एसयूपी कराची परान सचल ॻोठ में قومپرست اڳواڻ ऐं लेखक चانडيو जी सालगره जे मौक़े ते तकरीब कोठाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाणनि तोड़े कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे ऐं अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे एसयूपी जे मरकज़ी अॻवाण एजाज़ सामटे, अवामी जमहूरी पार्टी अॻवाण हरीफ चांडे, नियात खटियाण, नूरदीन जमाली, मुनीर नायच ऐं ॿियनि जो चवणो हो त कराची में जॾहिं सिंधियुनि जे रोज़गार ऐं सियासत ते पाबंदी हुई, उन वक़्तु अली चांडे कराची खे क़ौमी सियासत जो मरकज़ बणायो। अली पोरियत क्लास जो माण्हू हो जंहिं पोरियत इनकलाब लाइ सॼी हयाती अमली जदोजहद कई। अली सियासत जो हिकु संजीदा किरदारु हो। अली साहब जो तमामु घणो पुरियो हुयो ऐं कराची में जॾहिं खां सिंधी माण्हुनि जी आमद शुरू थी आहे त सिंधी माण्हू अताब में रहियो आहे। हर वक़्तु मुख़्तलिफ़ क़िस्म सां सिंधी माण्हू खे थिरे रहिया ऐं उन हवाले सां अली साहब उनजो मुतहरिक किरदारु रहियो। हे जेके सिंधी माण्हुनि जो आबादियूं थियूं इन जो तहफ़ुज़ जी ॻाल्हि हुजे, मुशरफ जे दौर में जॾहिं सिंधी ॻोठनि ते काह थी ऐं रियासत उनखे ठाहिण जी कोशिशि कई त तव्हांखे यादि हूंदो त उन जेको बि नंढे खां नंढो एहतजाज थींदो हो, अली चांडो पहिरीं सिफ़ में वेंदो हो। सचल गोड़, अब्दुल्ला शाह गाज़ी, स्कीम 33 जूं जेके आबादियूं हुन ऐं मलीर जूं जेके आबादियूं हुन, उन लाइ सम्झा थो त अली चांडो उनजो भरजलो हुयो, बाहबेली हुयो। अली चांडो हिकु क़ौमी कारकुन खां वेंदे हिकु अॻवाण ताईं पंहिंजे सभु मंज़िलूं तय करे, किताब लिखी, मज़मून लिखी, दौरा करे, जलसा करे, मीटिंगूं करे, जेल बर्दाश्त करे इन मंज़िल ते पहुतो। ऐं सिंध जे अंदरि जेके उन वक़्तु क़ौमी तबक़ाती जमहूरी मामला हुआ, उन्हनि खे हुन ज़हनी तौर ते सम्झो ऐं उनखां पोइ उन क़ौमी तबक़ाती जमहूरी जदोजहद खे अॻिते वधाइण जे सिलसिले में पंहिंजे आख़िरी साह जी हिरकी ताईं भावमल किरदारु अदा कयो। अली जे पंहिंजी खाबिदुरी सियासत कई, क़ौम जी सियासत कई, आख़िर में क़ौम खे गॾु करण लाइ जेको मुतहद कयो, कराची खे पंहिंजो हेडक्वार्टर कई, हितां जी वसंदनि खे आबाद करण जी कोशिशि कई, हुनखे गॾु करण जी कोशिशि कई ऐं हुन हर मूवमेंट में हिसो वरितो। मां सम्झां थो उहो पंहिंजो तारीख़ी रोल अदा कयो ऐं उन तारीख़ी रोल जे करे अॼु अली खे सभु माण्हू यादि था कनि, छो त हर माण्हू ते इहो असांजे लाइ मछल राह बि आहे, हर कारकुन लाइ मैसेज बि आहे त तव्हां पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु पूरो कयो, तव्हां हिकिड़ी क़ौम जे लाइ पोरियो कयो त क़ौम तव्हांखे यादि कंदी। कराची में सिंधी माण्हू आया त उन्हनि खे असां हिते आबाद करण जे लाइ गॾियल तौर ते तमामु वॾियूं कोशिशूं वरितियूं ऐं अली साहब जो इहो जेको ख़्यालु ऐं हुनजी सियासी अमल हूंदो, जंहिंजे करे असां कराची में कमज़ोर न थियासीं। इन मौक़े ते मखदूम शम्स, अख्तर दाए, वहाब सुमरे, अली नवाज़ गबोल, भूरल बुलेदी पिण अली जी सियासी ज़िंदगी ते रोशनी विधी। आख़िर में सालगरह जो केक काटियो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।